आगाह तव्हांखे अहम ख़बर आहे। मेहरान यूनिवर्सिटी में इंतिज़ामी उहिदनि ते उस्तादनि जी मुक़ररी ऐं OPS वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। ख़बर सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच यूनिवर्सिटी जे फोकल पर्सन खे सुभाणे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। जस्टिस अदनान अब्दुल करीम मेमण ऐं जस्टिस अदनान इक़बाल चौधरी ते ॿधल ॿ रुकनी बेंच ॿुधणी कई आहे। दरख़्वास्त गुज़ार मूजिबि मेहरान यूनिवर्सिटी जे इंतिज़ामी उहिदनि ते उस्तादनि खे इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे। मेहरान यूनिवर्सिटी में इंतिज़ामी उहिदनि ते उस्तादनि जी मुक़ररी ऐं OPS वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। तफ़सील वठंदासीं हैदराबाद मां नसीर चना खां। नसीर आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में मेहरान यूनिवर्सिटी में इंतिज़ामी उहिदनि जे उस्तादनि खे मुक़ररु करण ऐं OPS वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। जंहिं अदालत मेहरान यूनिवर्सिटी जे फोकल पर्सन आहे अब्दुल वहीद उमरानी उनखे ज़ाती हैसियत में सुभाणे तलब करे वरितो आहे। सर्किट बेंच हैदराबाद जे जस्टिस अदनान करीम मेमण ऐं जस्टिस अदनान इक़बाल चौधरी ते मुश्तमिल डबल बेंच में राबित रज़ाक ऐं गुलाम परवर जी दरख़्वास्त ॿुधणी थी। ॿुधणी दौरान जेको दरख़्वास्त गुज़ार हुयो उन अदालत में मौक़िफ़ अख़्तियार कयो त मेहरान यूनिवर्सिटी जे इंतिज़ामी उहिदनि ते उस्तादनि खे इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे। डबल चार्ज रखंदड़ उस्ताद जेको हेठि क्राइटेरिया मुताबिक़ यूनिवर्सिटी में मुक़ररु थींदा आहिनि, पर यूनिवर्सिटी 18 ऐं 19 इंतिज़ामी उहिदनि जी चार्ज ते 6 सालनि खां मुक़ररु आहिनि ऐं लाॻापियल शुबनि मां पघारूं ऐं PhD जो अलाउंस बि खणी रहिया आहिनि ऐं इंतिज़ामी उहिदनि जूं मुरादूं बि हासिलु करे रहिया आहिनि। हिकु माण्हू 3 खां 5 उहिदनि जो फ़ाइदो हासिलु करे रहियो आहे। अदालती हुकुमनि बावजूदि मेहरान यूनिवर्सिटी इंतिज़ामी उहिदनि तां इज़ाफ़ी चार्ज रखंदड़ उस्तादनि खे न हटायो वियो आहे। अदालत वकील जा दलील ॿुधण खां पोइ मेहरान यूनिवर्सिटी जे फोकल पर्सन अब्दुल वहीद उमरानी खे सुभाणे ज़ाती हैसियत में अदालत तलब करे वरितो आहे। जी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।